नाज़रीन तफ़सीली ख़बर में एक दफ़ो ॿीहर भलीकार अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलंदासीं। नूली क़ाइद नवाज़ शरीफ़ जी चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ात थी। मुलाक़ात में ॿिन्ही अॻवाणनि विच में सियासी सूरतहाल ऐं सीट एडजस्टमेंट ते ॻाल्हियूं थियूं। ॿिन्ही अॻवाणनि विच में मुलाक़ात 40 मिंटनि ताईं जारी रही। मुलाक़ात बाद नवाज़ शरीफ़ चौधरी शुजात जी रिहाइशगाह खां वापसि रवानो थी वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। नूली क़ाइद नवाज़ शरीफ़ जी चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ात थी। मुलाक़ात में ॿिन्ही अॻवाणनि विच में सियासी सूरतहाल ऐं सीट एडजस्टमेंट ते ॻाल्हियूं थियूं। ॿिन्ही अॻवाणनि विच में मुलाक़ात 40 मिंटनि ताईं जारी रही। मुलाक़ात बाद नवाज़ शरीफ़ चौधरी शुजात जी रिहाइशगाह वापसि रवानो थी वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। नून लीग क़ाइद नवाज़ शरीफ़ जी चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ात थी। मुलाक़ात में ॿिन्ही अॻवाणनि विच में सियासी सूरतहाल ऐं सीट एडजस्टमेंट ते ॻाल्हियूं थियूं। ॿिन्ही अॻवाणनि विच में मुलाक़ात 40 मिंटनि ताईं जारी रही। मुलाक़ात बाद नवाज़ शरीफ़ चौधरी शुजात जी रिहाइशगाह खां वापसि रवानो थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। नून लीग क़ाइद नवाज़ शरीफ़ जी चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ात थी। मुलाक़ात में ॿिन्ही अॻवाणनि विच में सियासी सूरतहाल ऐं सीट एडजस्टमेंट ते ॻाल्हियूं थियूं। ॿिन्ही अॻवाणनि विच में मुलाक़ात 40 मिंटनि ताईं जारी रही। मुलाक़ात बाद नवाज़ शरीफ़ चौधरी शुजात जी रिहाइशगाह खां वापसि रवानो थी वियो। अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। नून लीग क़ाइद नवाज़ शरीफ़ जी चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ात थी। मुलाक़ात में ॿिन्ही अॻवाणनि विच में सियासी सूरतहाल ऐं सीट एडजस्टमेंट ते ॻाल्हियूं थियूं। ॿिन्ही अॻवाणनि विच में मुलाक़ात 40 मिंटनि ताईं जारी रही। मुलाक़ात बाद नवाज़ शरीफ़ चौधरी शुजात जी रिहाइशगाह खां वापसि रवानो थी वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। नून लीग क़ाइद नवाज़ शरीफ़ जी चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ात थी। मुलाक़ात में ॿिन्ही अॻवाणनि विच में सियासी सूरतहाल ऐं सीट एडजस्टमेंट ते ॻाल्हियूं थियूं। ॿिन्ही अॻवाणनि विच में मुलाक़ात 40 मिंटनि ताईं जारी रही। मुलाक़ात बाद नवाज़ शरीफ़ चौधरी शुजात जी रिहाइशगाह खां वापसि रवानो थी वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे जेका अवां खे ॾेई रहिया आहियूं। नून लीग क़ाइद नवाज़ शरीफ़ जी चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ात थी। मुलाक़ात में ॿिन्ही अॻवाणनि विच में सियासी सूरतहाल ऐं सीट एडजस्टमेंट ते ॻाल्हियूं थियूं। ॿिन्ही अॻवाणनि विच में मुलाक़ात 40 मिंटनि ताईं जारी रही। मुलाक़ात बाद नवाज़ शरीफ़ चौधरी शुजात जी रिहाइशगाह खां वापसि रवानो थी वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। नून लीग क़ाइद नवाज़ शरीफ़ जी चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ात थी। मुलाक़ात में ॿिन्ही अॻवाणनि विच में सियासी सूरतहाल ऐं सीट एडजस्टमेंट ते ॻाल्हियूं थियूं।